हाणे असीं तव्हांजे साम्हूं जंहिं कलाकार खे मंच ते आणींदासीं तव्हां हुनखे अॻु में ई सुञाणो ऐं तव्हीं चवंदा हीउ त असांजो ॾिठल असांजो पंहिंजो कलाकार आहे। हा, तव्हां रेडियो ते ॿुधंदा आहियो न हुनखे, पहिरीं त फ्राइडे ते ऐं हाणे आर्तवारु ॾींहुं इंतज़ारु हूंदो आहे तव्हांखे के ॾींहं जो, कमलेश ॼालाणी जो आहे न। वाह वाह, ही जेको नौजवान अथव न, कुझु वक़्तु अॻु में यानी साल 2018 में तेसि ताईं त रुॻो हिंदीअ में हू स्टैंडिंग कॉमेडी कंदो हो। पोइ मुंहिंजी जॾहिं उन ते अखि चढ़ी तॾहिं मूं सोचियो त छो न हिन कलाकार खे असीं चऊं तूं सिंधीअ में कॉमेंट्री शुरू कर ऐं हीअं कॉमेडी ॿारनि खे ॿुधाए, वॾनि खे बि मज़ो अची वेंदो। ऐं सचुपचु हुन असांजी इहा ॻाल्हि मञी ऐं असांजे उन प्रोग्राम में हुन कॉमेडी जा ई स्टैंडिंग कॉमेडी जा 2 टे सुठा टोटका ॿुधाया, मज़ो अची वियो। ऐं उन खां पोइ हर को माण्हू हुनखे चवणु लॻो बाबा हिंदी छॾ सिंधी ॻाल्हाए, सिंधीअ में वधीक मान अथई। हूअं बि सिंधीअ में माण्हू जल्दी नालो कढंदो आहे, हिंदीअ में इलाही कॉम्पिटिशन अथव। बिल्कुलु। सो कमलेश भाउ हलिया अची वञ ऐं तव्हांजे साम्हूं इहा सिंधी सुरीली महफ़िल जेका दुबई जे कल्चरल ग्रुप जे पारां तव्हीं ॿुधंदा आहियो रेडियो स्टेशन ते आर्तवार जे ॾींहुं 3 खां वठी 4 बजे ताईं इंतज़ारु रहंदो आहे तव्हां सभिनी खे उन महफ़िल में गीत ॿुधण जो। त असीं पेश था करियूं तारियुनि जे गूंज में कमलेश यानी केडी खे तव्हांजे लाइ। जय झूलेलाल। आवाज़ अचे थी? केरा केड़ी? हीअं बि न साम्हूं हीअं न ॻाल्हायो यार, माण्हुनि खे छा लॻंदो पैसा ॾेई करे ऑडियंस वेरी थी छा? तव्हां जीअं हुननि कमलेश दयालन छा त रड़ियूं हीअं कई ॼण त को शाहरुख खान थो अचे। मूंखे हीअं बि न कयो। ॾिसो अॼु जो जेको मुंहिंजो ॾींहुं आहे न, उहो शुरूआति सुठी कान थी हुई। त मां चाहियां थो की तव्हां मुंहिंजो ॾींहुं अॼु जो ठाहींदा त मुंहिंजी अगरि ॻाल्हियुनि में मुंहिंजे जोक्स में तव्हांखे खिल अचे त प्लीज़ खिलजो, ताड़ियूं वॼाइजो, ऐं न खिल अचे तॾहिं बि खिलजो, ताड़ियूं वॼो। शो त फ्री में आहे न हूअं ई। कहिड़ा पाण पैसा ॾेई करे आया आहियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो ॾींहुं सुठो छो न वियो। सुबुह मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयो बॉम्बे मां, त हुन मूंखे चयईं यार केडी अचना चांहि था पियूं रेस्टोरेंट में। त वयमि रेस्टोरेंट में त हुते 2 अफ़गानी पठान वेठा हुआ। त हुननि मूंखे जीअं ॾिठो हुन रड़ कई, ए नेपाली दो चाय ला। हाणे सीरियस ॻाल्हि, हिते जेके माण्हू वेठा आहिनि घणनि माण्हुनि खे लॻे थो की मां नेपाली थो लॻां। ही सभु शो खां पोइ मूंखे ॿाहिरि कढिजो। न पर माण्हू मुंहिंजी शिकिल ॾिसी करे मूंखे जज कंदा आहिनि, हुननि खे लॻंदो आहे मां नेपाली आहियां। मां तव्हांखे हिकिड़ी ट्रू स्टोरी थो ॿुधायां। मां हिकु दफ़ो वीकेंड ते वेदर सुठो हो त मां कन्वर्टेबल गाॾी हूंदी आहे जेकी मथां खां छित न हूंदी आहे, उहा गाॾी मां भाड़े ते वरिती। त मां ऑफिस मां निकितमि, उहा गाॾी खणी करे रेंट कार मां गाॾी वरिती। ऑफिस मां निकितमि त वाइफ जो फ़ोन आयो, चई मां पार्लर में आहियां, पुट खे डांस क्लास में वठी वञिजांइ, मेड मथे आहे हेल्पर, हुनखे फ़ोन कजांइ उहा गॾु ईंदई। हाणे मां चयो ठीकु आहे, आया, पुटु गाॾी ओपन, पुट खे त पिठियां वारियईं। हाणे हेल्पर चयो मां अॻियां वियां की पुठियां वियां। हाणे अॻियां वियां त हुनखे शर्म अचे, पुठियां वियां त मूंखे शर्म अचे। माण्हू छा सोचंदा हेल्पर जो ड्राइवर। मां चयो खॾ में वञी पए, तूं हिकु कमु कर अॻियां अची वेह। ओपन गाॾी, हेल्पर मूंसां गॾु वेठी आहे। अॼुकल्ह हेल्पर कीअं माना टकाटक थी करे ईंदियूं आहिनि, मेकअप वेकअप माना बिल्कुलु माना ईअं न लॻंदी कान्हनि की भई हेल्पर आहिनि। प्रॉब्लम इहो थियो की मुंहिंजी जेकी हेल्पर आहे उहा नेपाली आहे। हाणे करामा जी गलियुनि मां असां वञूं पिया, ओपन कार, नेपाली हेल्पर, सभु मूंखे ॿाहिरि गॾिजो ई आहे।
त माण्हुनि खे लॻे पियो कोई नेपाली मूवी जी शूटिंग बि हले। पर 2 मिंट खां पोइ मुंहिंजे पुट खे पिठियां लाइ छा टिंडण वियो, हुन रोइण चालू कई। त माण्हुनि खे लॻो ही 2 नेपाली हिन इंडियन ॿार खे किडनैप करे वठी पिया वञनि। माण्हू मुंहिंजे पुठियां अची लॻा। पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे, माना माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं नेपाली थो लॻीं, पोइ वरी कोई चवंदा आहिनि तूं फिलिपिनो थो लॻीं। फिलिपिनो, लेट अस अग्री टू दिस, फिलिपिनोस आर मोस्ट डेडिकेटेड एंड मोस्ट कमिटेड वर्कफोर्स इन दुबई। तव्हां सभु अग्री कंदा? पर मां फिलिपिन्स जा 2 फन फैक्ट्स थो ॿुधायां तव्हांखे। फिलिपिन्स अहिड़ी अकेली कंट्री आहे जंहिंजो कैपिटल फिलिपिन्स में कान्हे, उहा दुबई में सतवा। ऐं तव्हां गूगल में टाइप कजो द मोस्ट विजिटेड प्लेसिस बाय फिलिपिनोस ऑन दुबई। प्लेस नंबर 1 मैकडोनाल्ड। हलिया बा तूं अचेनि स्टेज ते, मां अचे थो पुठियां वेह। न कूड़ नथो ॻाल्हायां, माना मां बि हिकु ॾींहुं हिते ई वेठो, हाणे हिते अची वेठो आहियां, तूं बि हिते अची वेंदे। प्लेस नंबर 2 जॉलीबी। प्लेस नंबर 3 द मोस्ट विजिटेड प्लेस बाय फिलिपिनोस इन दुबई, जफलिया मेट्रो स्टेशन। मां हाणे लवंदा बि उतां ई आहिनि, चढ़ंदा बि उतां ई आहिनि। अच्छा, घणनि ॼणनि हिते मुंहिंजो यूट्यूब ते वीडियो ॾिठो आहे? आवाज़ कनि, मूंखे ॾिसण त अचे कान थो, आवाज़ कयो। घणनि ॼणनि यूट्यूब ते वीडियो ॾिठो आहे? विच में मुंहिंजी फैमिली वेठी आहे, उतां ई आवाज़ थो अचे। माना मूंखे लॻे थो मुंहिंजो करियर किथे पियो वञे कॉमेडी में। पर ॾिसो, जॾहिं मां स्टार्टिंग में 2018 में सिंधी में वीडियो ठाहियो न यूट्यूब ते वीडियो विधो मां हिते जो वीडियो, त यूट्यूब ते पहिरियों त कंहिं थुक ई फिटी न कई, चई केरु आहे चरियो नेपाली। पर पोइ मां उहो ई कमु कयो जेको हर सिंधी कंदो आहे। मां पंहिंजी यूट्यूब वीडियो जी लिंक विधी व्हाट्सएप ते, ऐं हेठां लिखियो सुभाणे धंधे में गुड न्यूज़ खपे त ई अॻियां 10 ॼणनि खे मोकिलियो। पोइ त जेको वीडियो हलियो, माण्हू मूंखे वापसि था मोकिलीनि, सुभाणे धंधे में गुड न्यूज़ खपे त अॻियां 10 ॼणनि खे मोकिल। मां चयो मुंहिंजो धंधो थी वियो आहे, तूं पंहिंजो धंधो ॾिस। पर ॾिसो, तव्हां अगरि यूट्यूब ते मुंहिंजो वीडियो ॾिठो हुजे ऐं तव्हांखे लॻे की हीउ जोक त असां ॿुधल आहे, त प्लीज़ महिरबानी करे तव्हां शांति थी करे वेझो, पासे वारे आड़े पाड़े वारनि खे ॿुधणु ॾिजो। घणनि माण्हुनि खे आदत हूंदी आहे न अॻिते ॻाल्हाइण जी। मां हिकु दफ़ो वॉक्स सिनेमा में वियुमि, त हॉरर मूवी हुई, त अॻियां हिकु सिंधी कपल वेठो हो। हाणे जेकी छोकिरी हुई न, हुन पहिरियों इहा मूवी ॾिठल हुई, हॉरर मूवी, हुनखे अॻिते ॻाल्हाइण जी आदत। त हिकिड़ो सीन आयो राति जो, आंधी तूफ़ान हलनि पिया, ऐं जेको एक्टर हो उहो निंड मां उथियो, किचन में वियो, ठक ठक ठक, हुन फ्रिज खोलियो, फ्रिज जे पुठियां दरी हुई। जीअं फ्रिज खोलियईं, सन्नाटो, थिएटर में सन्नाटो। जीअं फ्रिज खोलियईं, पाणी पीतईं, त न जेकी छोकिरी न, हुन रड़ कई, चई हेॾा हेॾा ॾिसो, हाणे आहे न दरीअ मां ॾाइण अची चंबो हणंदसि। मां चयो तूं चुप करे त तोखे मां चंबो न हणे। अच्छा, हिते शारजा मां कोई आयो आहे? शारजा मां तव्हां आया आहियो? अच्छा, तव्हां बि शारजा मां आहियो न? कोई अंकल शारजा मां आया? कोई अंकल तॾहिं बि चवंदो, मां थोरी अंकल आहियां। ये किथां आया आहिनि ये? तव्हां ई मूंखे फ़ोन कई हुई छा 2-3 ॾींहं अॻु में? मूंखे 3 ॾींहं अॻु में शारजा मां फ़ोन आयो, चई पुट मां तुंहिंजो व्हाट्सएप ते ॾिठो, तूं कॉमेडी थो करीं, शो आहे तुंहिंजो। मां चयो हा दादा। चई पोइ फ्रीअ में पासो करे ॾे न। केरु आयो शारजा मां हाणे? मां चयो दादा टिकटूं असां फ्री रखी आहिनि, फ्री, मुफ़्त। चई अच्छा, पोइ खाधो पीतो? मां चयो तव्हां अचो दादा, तव्हांजे लाइ बुर्ज अल अरब में असां रोटी रखी आहे, भाभी खे वठंदा अचो, आड़े पाड़े वारनि खे बि वठंदा अचो। माना फ्री में खपे टिकटूं, उन खां पोइ बि खाधा पीता बि खपनि।
तव्हां ख़बर आहे कोविड स्टार्ट थियो न त असां आर्टिस्ट जा शो बंदि थिया, लाइव शो, त असां ऑनलाइन शोज़ चालू कया ज़ूम ते। हाणे कंजूस आहे एॾी माण्हुनि जी, असांजो हिकिड़ो हिते दुबई जो प्रोड्यूसर आहे, हुन चई पाण कॉमेडी शो था कयूं, ठीकु आहे, सिंधी शो, टिकट रखंदासीं। मां चयो कोई न ईंदव। चई न न ईअं कीअं। वरी बि मां ॾिठो टिकटूं विकामजियूं, पर जेॾी महिल शो चालू थियो न त हिकिड़ी हिकिड़ी स्क्रीन ते मां 15-15 ॼणा वेठा आहिनि। माना घर में 15 भाती आहियो त घटि में घटि 4 टिकटूं था वठो, 200 रुपए में 4 टिकटूं था वठो, 15 भाती वेठा आहिनि। पर इन करे मां न शो बंदि करे छॾिया कोविड में। माना मज़ो कान पियो अचे ऑनलाइन शोज़ में। हिकु मुंहिंजो शो पियो हले, ऐं मां हाणे छा आहे बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे टेक्नोलॉजी सां हेॾा हू कान आहिनि, माना उन्हनि खे टेक्नोलॉजी ख़बर न पवंदी आहे, माइक म्यूट करिणो आहे न करिणो आहे, किथे ॻाल्हाइणो आहे किथे न ॻाल्हाइणो आहे। हिकु दफ़ो सिंधी शो पियो हले त इंदौर में हिकिड़ी फैमिली हुई, त हुनजो माइक ऑन रहिजी वियो, माना हुन माइक ऑन रखियो, हुनखे ख़बर ई न माइक ऑन आहे। हाणे हुननि जे घर में जहिड़ो पियो हले, पुटु चएसि थो पीउ खे, पप्पा भाॼी मार्केट वञो था न, अंब वठंदा अचिजो। पप्पा लंगड़ो, हुतां वरी धीअर थी, पप्पा चूसणो, पप्पा लंगड़ो, पप्पा चूसणो, पप्पा लंगड़ो, पप्पा चूसणो। पिठियां खां घर वारी कईंसि, पप्पा तोतो, मां तुंहिंजो पीउ तोतो। माण्हू शो छॾे करे उन्हनि जे मुंहिंजी छॾे करे उन्हनि जे था खिलनि, पर चरिया पिया कान्हे। माना मूंखे हाणे माण्हू जज पिया कनि। हिकु शो जीअं पूरो थियो, हाणे मां जीअं शो ते वेठो हुउमि त मुंहिंजे पुठियां मुंहिंजो ड्रेसिंग टेबल हो, त मां शो पूरो थियो, मां पुछियोमानि सभिनीनि खे, मूंखे आशा आहे तव्हां सभिनीनि खे शो वणियो हूंदो। त हिकु माई चए थी, हा हा शो त सुठो, पर पुटु इहो जेको तेल यूज़ करे थो न, इहो तेल बंदि करे छॾ, खोपरो लॻाए, खोपरो वारनि में सुठो अथई। मां तूं मूंखे बि ॾिसनि बेटा खोपरा, पर मुंहिंजे घर में छा आहे उहो बि ॾिसी तूं। ख़ैर जीअं आशा चांद जी चयूं भई मां 2018 में मां शो कयो, त जॾहिं मूंखे पहिरियों सेट कयूं भई तूं हिंदी में थो करी, सिंधी में छो नथो करी। मां चयो हा बिल्कुलु कंदसि। त चई ईअं न, तोखे सिंधी लैंग्वेज जो टेस्ट ॾियणो पवंदो। मां चयो ठीकु आहे, वयमि त मां चयोसि मां त तयारी वयारी करे आयुमि, सिंधी में जाम कुझु पढ़िया आयुमि सिंधी में। पोइ मूंखे चई वे, मां चयो हाणे टेस्ट चालू थींदो। त चई पुटु चओ ॾेडर। मां चयोमांसि ॾेडर। चई हा ठीकु आहे तूं कॉमेडी, मां बसि। माना तव्हां ॿारनि खे तव्हां इंग्लिश स्कूल में एडमिशन लाइ वठी वञो त हुते पुछंदा आहिनि व्हाट इज़ योर नेम, व्हाट इज़ योर फादर्स नेम। हिंदी स्कूल में पुछंदा आहिनि आपका नाम क्या है, आप कौन सी कक्षा में। सिंधी स्कूल में वञो चओ ॾेडर, ॾेडर अंदरि। पर सिंधी माना जॾहिं बि मां कंहिंसां मुंहिंजे बॉस सां गॾु ॻाल्हायां पियो हिकु ॾींहुं, त हुनखे ख़बर पई भई सिंधी आहे, त मूंखे चए थो अरे तूं सिंधी। मां चयोमांसि हा। चई टेल मी वन थिंग, व्हाट डज़ दिस मीन। मां चयो सिंधी में त मूंखे ख़बर आहे ॻण घणा अथई। मां इंग्लिश में कीअं चवांसि हिनखे, काउंट हाउ मेनी ऑफ देम आर। हाणे हिनखे इहा न ख़बर हुई की इहो अखर सही कान्हे। मां त हिनखे इहो ॿुधाए छॾियो भई हिन जो मीनिंग इहो आहे। त हिकु ॾींहुं ज़ूम मीटिंग हुई, त मुंहिंजे हुन बॉस जे बॉस हुनखे पुछियईं, चई एवरीबडी इज़ हियर। चई हा, काउंट हाउ मेनी ऑफ देम आर। जी हा, मां ते पाण ॻाल्हायुसि। दादा मूंखे त शर्म कान्हे, मां त शर्म विकिणी आहियां। चयोमांसि न मां त नेपाली आहियां। मां तव्हांखे थोरी कयो, मां हुते पुठियां जेके वेठा आहिनि न शारजा मां आहिनि। डोंट गेट ऑफेंडेड, डोंट गेट ऑफेंडेड। यस यस आई लव यू टू। हु इज दिस? मुंहिंजी शादी थी वई आहे बाय द वे। फ्री जी ऑडियंस, माना पैसा वठी करे। पर वेंदे खां पहिरियों मुंहिंजा मम्मी पप्पा हाणे आया हुआ दुबई में, त हुननि खे मां चयो घुमाईंदमि दुबई। हाणे छा आहे सिंधी अंकल हूंदा आहिनि न, स्पेशल सिंधी अंकल्स, हुननि खे आदत हूंदी आहे ईअं पुछण जी भई सैलरी घणी अथई, माना ॿियो कुझु बैकग्राउंड न हुजे। हिकु दफ़ो हिकु अंकल आयो मूंखे पुछी, कोई बैकग्राउंड न, माना मां हुनखे सुञाणा बि न, हीअं ई ॻाल्हि थी, जीअं छा सिंधी किथां ई बड़ौदा मां, हा ठीकु आहे।
पोइ ईअं पुछी घणो पघार अथई? मां चयोसि 15 करोड़। जी हा। मां चयो न बीपी हाई न थी वञे। मां चयो न दादा ईअं न 15 करोड़ न। पर आदत ईअं एरियनि पंहिंजी। त मां पंहिंजे पप्पा खे वियासीं असां त टैक्सी में अॻियां विहारियोमांसि। हाणे मुंहिंजो पीउ बि ॻाल्हियुनि जो घोड़। अॻियां विहारियोमांसि त हुन ड्राइवर खां पुछेसि थो क्या नाम है तेरा? जी इम्तियाज़। अच्छा, दुबई में कितने साल से? 5 साल से। इंडिया में कहाँ से? जी मैं पाकिस्तान। पाकिस्तान से तूं? चई पुट तूं मूंखे अॻियां छो विहारियो हिन सां गॾु? मां चयो ॾको छो था हो पाकिस्तान हिते हिते सभु पाकिस्तान मां जाम माण्हू आहिनि। पाण हिते दुबई में इंडिया पाकिस्तान सभु हिकिड़ो आहे की न? मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि थो कयां। मूंखे 2 माना साल अॻु में जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे पीउ मूंखे फ़ोन कयईं। चई पुट ॿुध दुबई वारनि जाम सुठो कयो आहे। पहिरियों हुते चाइनीज़ अमेरिकन मिलंदी हुयूं, हाणे ॿुधो त रशियन बि मिलनि पियूं। मूंखे मिलंदी छा? मां पप्पा शर्म अचे थो तव्हांखे? मुंहिंजे पीउ जी उमिरि जा आहियो, तव्हांखे चाइनीज़ अमेरिकन ऐं रशियन खपनि? चई हा पुट वैक्सीन वैक्सीन। मां चयो अच्छा वैक्सीन। हा पोइ हीअं चओ न। मां जज पियो कयां मुंहिंजे पीउ खे। मां मुंहिंजे पीउ खे जज पियो कयां, माण्हू मूंखे जज पिया कनि। मां हिकु दफ़ो वियुमि हिते गाॾी ॾिसणु। मूंखे गाॾी खपंदी हुई, नई गाॾी। त मां वियुमि BMW शोरूम में। त जीअं गिड़ियमि त मैनेजर आयो, सर प्लीज़ वेलकम। मां चयोमांसि आई वॉन्ट टू सी BMW X6 जेकी जाम लग्जरियस गाॾी आहे। जी यस सर वेरी नाइस कार वेरी नाइस कार कम 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 आई विल शो यू। सर लुक एट दिस एरोडायनेमिक शेप, दिस नाइस कलर्स, नाइस हेडलाइट्स। सर बाय द वे कैन आई आस्क यू वन क्वेश्चन? मां चयोमांसि यस। विच कार यू आर ड्राइविंग करंटली? मां चयोमांसि टोयोटा यारिस। शोकेब इधर 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 यू शो द कार टू सर इन 5 minutes यू कम बैक फास्ट। शोकेब आयो। वो चाहे सर लुक एट दिस लेदर स्टीयरिंग व्हील वेरी नाइस कार एंड लेदर सीट्स। बाय द वे सर कैन आई आस्क यू वन क्वेश्चन? विच कार यू आर ड्राइविंग करंटली? मां चयोमांसि टोयोटा यारिस। इम्तियाज़, हाणे जेको इम्तियाज़ आहे न उहो हुतां जो कॉफ़ी बॉय आहे। चांहि जेको ॾींदो आहे न, इधर 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 सर को गाड़ी देखा 2 मिनट में वापस आ, मेरे को चाय चाहिए। हाणे इम्तियाज़ आयो। हाणे हेतिरी मां बेइज़ती कराए चुकियो हुउमि। मां चयो हाणे मां हिन जी बेइज़ती कंदुमि। हाणे जेको इम्तियाज़ हो पठान हो त चई सर देखो बहुत अच्छा गाड़ी बहुत अच्छा गाड़ी बहुत अच्छा गाड़ी सब चलाते ही है। तो मां चयोमांसि इम्तियाज़ ये छोड़, आप कौन सी गाड़ी चलाता है? मुझे खबर ही नहीं तो गाड़ी आए कौन। मुझे आप कौन सी गाड़ी चलाता है? सर मेरा छोड़ो लेकिन मुझे पता है आप टोयोटा यारिस चलाते हो। मां चयोमांसि तुझे कैसे पता मैं टोयोटा यारिस चलाता हूँ? सर दुबई में सारे नेपाली टोयोटा यारिस चलाते हैं। तव्हांखे अगर मज़ो आयो हुजे त मां वरी ईंदुमि। कीप इट गोइंग कीप इट गोइंग। कोई आए धनी साईं आए? थैंक यू गाइस, आई विल सी यू अगेन। थैंक यू।